अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 22 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 23, किस्त नंबर 8। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन बैकग्राउंड खे ऐं हिन सीन के आसपास ॾिसो त हिते तव्हांखे उस नज़र ईंदी। हीअ ॾिसो, हिते का बि छांव न आहे, हिते उस आहे, गर्मी आहे। हीअ ॾिसो, सिॼु साफ़ ज़ाहिर आहे, तव्हां उस ॾिसी सघो था। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुझु ई सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे, तव्हां ॾिसो हाणे हिते आसपास छांव नज़र पई अचे। कुझु सेकेंड पहिरियों उस हुई ऐं हाणे वरी हिते छांव नज़र पई अचे। हीअ ॾिसो दोस्तों, इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 24, किस्त नंबर 8। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिते कमदार वॾेरे जे साॼे पासे बीठल आहे, वॾेरे जे पोयां साॼे पासे बीठल आहे। हीअ ॾिसो हिकु दफ़ो दोस्तों तव्हां ॿीहर ॾिसो त हिते हिन सीन में हिकु ही कमदार भोतार जे साॼे पासे भोतार जे पोयां बीठल आहे हिते। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे कमदार भोतार जे पोयां खाॿे पासे बीठल आहे। हीअ ॾिसो दोस्तों, पहिरियां भोतार जे पोयां कमदार सॼे पासे बीठल हुयो ऐं हिकु ई सेकेंड खां पोइ कमदार भोतार जे पोयां खाॿे पासे बीठल आहे। दोस्तों हिकु ई सेकेंड में एॾी वॾी चेंजिंग। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 25, किस्त नंबर 8। दोस्तों हिन सीन में हीअ ॾिसो भोतार हिन खे पुठीअ वारा धक थो हणे। हीअ ॾिसो भोतार हिन खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुठीअ वारा धक थो हणे। हीअ ॾिसो, ऐं हिन खे को बि मोह वारो धक हिन शख़्स खे कोन थो हणे। जीअं दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त भोतार हिन खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुठीअ वारा धक थो हणे, मोह वारा कोन थो हणे। ऐं दोस्तों कुझु ई मिंटनि खां पोइ जॾहिं घर थो पहुचे त ॾिसो हिन खे जेके धकनि जा निशान आहिनि उहे मुंहं ते आहिनि। हीअ ॾिसो, जॾहिं त हिन खे धक न वॾेरे सिर्फ़ु पुठीअ ते हया हुया, पर हिन खे निशान ई वात ते आहिनि। हीअ ॾिसो उन खां अलावा हीअ ॾिसो हीअ मलम पटी बि मुंहं ते पियो कराए। हीअ ॾिसो, जॾहिं त हिन खे धक पुठीअ ते लॻा हुया ऐं जॾहिं मुंहं ते हिन खे कपा थो रखी त ॾिसो कहिड़ी ओवर एक्टिंग पियो करे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 26, किस्त नंबर 8। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त वॾेरो जंहिं एंगल सां हिन खे लठ पियो हणे त हीअ लठ इन एंगल सां हिन खे छातीअ ते लॻणु खपे हा। हीअ ॾिसो हिन जॻह ते त जंहिं एंगल सां इहो वॾेरो हिन खे लठ पियो हणे इन एंगल सां इहा लठ हिन हमराह खे छातीअ ते लॻणु खपे हा। पर दोस्तों अधु सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त उहा साॻी लठ हिन खे पुठीअ में थी लॻे, जेका हिन खे छातीअ में लॻणु खपे हा। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे जेका बारीकीअ सां नज़र पे आई, पर मूं हिन मिस्टेक खे पकिड़े वरितो। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो, पंहिंजी राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾिजो। मिस्टेक नंबर 27, किस्त नंबर 8। दोस्तों हिन सीन में ॾिसो त वॾेरो हिन हमराह खे लठियूं पियो हणे त तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीउ वॾेरो सिर्फ़ु हुनखे लठियूं रखे पियो, हणे कोन थो। ज़ाहिरी तौर ते इन लठियुनि सां हिन हमराह खे को बि असरु कोन थींदो, पर बहरहाल हीउ ड्रामो आहे, पर हिन ड्रामे खे ठाहिण जे लाइ कुझु त ज़ोर सां हणे हा, या हिन वीडियो क्लिप खे
ऐं या हिन वीडियो क्लिप जी स्पीड खे वधाए छॾींदा त जंहिं मां इहो महसूसु थिए त वाक़ई हिन खे लठियूं ज़ोर सां पियूं लॻनि। पर बहरहाल हीअ हिकु मिस्टेक थी वई जेका पाण पकड़ी आई। दोस्तो हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। यादि रखंदा दोस्तो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेकॾहिं बि चैनल तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडिया तव्हांखे अॻियां फ्यूचर में बि मिलंदा रहनि। त दोस्तो हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।